अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया तव्हांजो दोस्त मुजाहिद जमाली तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तों अॼु जेको ॾींहुं आहे, अॼोको ॾींहुं ग़रीब जेके मज़ूर तबिको आहे उन जो ॾींहुं मल्हायो पियो वञे पाकिस्तान में, बल्कि सॼी दुनिया में। असां मज़ूर भाइरनि खे सलाम था पेश कयूं जिन्हनि पंहिंजे महिनत ऐं जिदोजहद सां जेको आहे सो पाकिस्तान जे लाइ तरक़ी ऐं तामीर जो वॾो अहम रोल आहे मज़ूर तबिके जो। ऐं मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए त मज़ूर जो त वॾो रोल आहे पाकिस्तान में, पर मज़ूर जी हुकूक जेको आहे, मज़ूर जो हुकूक जेको आहे उन जे मथां कंहिंखे बि तवजो कोन्हे को बि उन जे मथां तवजो ॾियण लाइ तयारु न आहे। अॼु दोस्तों पाकिस्तान भर में PTI रैलियूं कढे थी मज़ूर जे हक़ में। हाणे मज़ूरनि खे हक़ पंहिंजो मिले नथो। खोड़ जेके हुकुमरान आहिनि उहे त बिल त क़ौमी असम्बली मां पास करे था छॾनि त बाबा 25,000 30,000 रुपया मज़ूर जी पघार मुक़ररु थी वई आहे, उनखे ओतिरी ॾियणी पवंदी। पर ग्राउंड रियली ते तव्हां ईंदव जॾहिं त यकीन ॼाणियो मज़ूर एॾो थो पीसजे। मज़ूर खे हींअर असांजे सेवण शरीफ़ में जेके मज़ूर आहिनि सिंध में, मां गारंटीअ सां थो चवां त को 100 में को 5-8 जो को पघार 25,000 बि हूंदो, न त वीचारा 10,000 में पिया था लोड़नि, 15,000 में 12,000 में वीचारा लोड़नि पिया था ॾींहुं राति। ऐं मज़ूर जी का बि अहमियत कंहिं वटि बि कोन्हे का। मां इहा गुज़ारिश कंदुसि सिंध गवर्नमेंट खां, वफ़ाक़ी गवर्नमेंट खां, त मज़ूरनि जे हक़ जी तहफ़ुज़ कयो वञे। तव्हां बिल त क़ौमी असम्बली मां पास करे था छॾियो, पर ग्राउंड रियलिटी आहे जो मज़ूरनि खे उहा हक़ पंहिंजो मिले नथो। सो कानून तव्हां बणायो आहे त कानून ते अमल कयो। हेठे लेवल ते AC DC जेके आहिनि उहे इन ॻाल्हि खे शोर कराइनि ऐं इन ते अमल कराइनि त बा मज़ूर जी पघार 25,000 आहे ऐं 25,000 ई मज़ूर खे ॾिनो वञे। पर अफ़सोस सां चवणो थो पए त इन ते को बि अमल कोन्हे को, ऐं को बि माण्हू 25,000 पंहिंजे मज़ूर खे ॾियण लाइ तयारु न आहे। 10,000 में रेस्ट हाउस आहिनि असां वटि हिते सेवण में, जिन्हनि जी पघार छिके मां छिके 10 खां 12,000 आहे। सुबुह जो 7 बजे खां वठी राति जो 10 बजे ताईं जेको आहे सो माण्हू लोड़नि था ऐं रोडनि ते भॼ आहे मज़ूरनि वीचारनि जी, पर को बि क़दुरु कोन्हे को। ऐं ख़ासि सेवण में, पर बल्कि पूरी सिंध में इहा सूरत हाल आहे त ॾाढी ॾुखाईंदड़ सूरत हाल आहे। मज़ूर वीचारे जो हींअर हेॾी महांगाईअ में गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। 400-500 रुपए में कुझु बि कोन थो मिले, एॾी महांगाई आहे हींअर। तव्हां 500 रुपया खणी बाज़ार वञो, शहर वञो त सुठी भाॼी न वठी सघंदव ऐं सुठो को सामान कोन वठी सघंदव। 400-500 जो एॾो वैल्यू माना जेको आहे सो कोन्हे को। ऐं ख़ासि करे हिन साल में जेका हुकूमत नई आई आहे इन ते एॾी महांगाई कई आहे जो मज़ूर वीचारा यकीन कयो त मानी वीचारे मानीअ खे, सुकल मानीअ खे पुसाए पाणीअ में पोइ थो खाए ऐं पंहिंजो गुज़र करे। सो महिरबानी करे हुकुमराननि खे घुरिजे त इन पासे तवजो ॾियनि ऐं कुझु सामान सस्तो कनि ऐं मज़ूरनि जे हक़नि जी ऐं मज़ूरनि जे हुकूकनि जी तहफ़ुज़ कई वञे। वॾी महिरबानी दोस्तों, वीडियो सुठो लॻे त लाइक ऐं शेयर कजो।